अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त मां हींअर आहियां कोहीर आर्ट प्ले ड्रामे जी रिकॉर्डिंग ते। असां सां गॾु आहे सिंध जो मशहूरु आर्टिस्ट टीवी एक्टर पंहिंजो रशीद ख़ासकली साहब। हुन खां पुछंदासीं त हू हिन ड्रामे खे कीअं था ॾिसनि। रशीद साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर आहे, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? लसाईं जा करम ठीकु ठाक। तव्हां असांखे इहो ॿुधाइजो, जेको हीउ कोई ड्रामो आर्ट प्ले आहे, हिन जो डायरेक्टर तमामु प्यारो प्यारो दोस्त जेको मेहराण ते काफ़ी ड्रामा करे चुको आहे, मंज़ूर डायरी साहब, ऐं काफ़ी ॿी बि संगत आहे। जेको हीउ ड्रामो रिकॉर्ड थिए पियो कोई तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? सर, कोई ड्रामो जेको आहे उहो डायरी शकूर साहब लिखियो आहे, ऐं असांजो दोस्त आहे, पहिरीं प्यारो भाउ आहे मंज़ूर डायरी साहब, उन जी डायरेक्शन में आहे। असां सां गॾु परवीन सागर जेका आहे उहा मेन कैरेक्टर में आहे, मां आहियां, ॿिया बि दोस्त आहिनि, ऐं पंहिंजो जेको हिन जो कैमरामैन आहे उहो राशिद बलोच। ऐं असां आया हुआसीं हिते तोड़ जे भरिसां हाजी अब्दुल्ला ख़ान डायरी जो ॻोठु आहे उते, ऐं पूरी डायरी बिरादरी जेका आहे असां सां एतिरो ताउन कयो। बादल डायरी जेको आहे उहो, उनजे वालिद साहब नंढू ख़ान डायरी, ऐं उन खां अलावा मोहम्मद रमज़ान हाजी डायरी जेको आहे, ऐं ओवरऑल जेका डायरी बिरादरी आहे उन्हनि असां सां तमामु घणो ताउन कयो आहे। ऐं अधे जा वरी माइट बि आहिनि, इन जे करे जेको आहे असां प्रोग्राम जल्दी जेको आहे यूट्यूब ते रखंदासीं ऐं ॾिसण न विसारींदा। दोस्तो, हीउ असांजो डायरेक्टर साहब आहे, उन खां कुझु पुछंदासीं त डॉक्टर साहब, जेको तव्हां हीउ ड्रामो कोहीर रिकॉर्ड कयो पिया, जेको राइटर असांजो आहे सिंध जो मशहूरु राइटर डायरी शकूर साहब जो हीउ आर्ट प्ले लिखियलु आहे, हिन खे तव्हां कीअं था ॾिसो? हिन जी कहाणी कीअं आहे ऐं हिन जी एक्टिंग जे हवाले सां ॿुधाइजो त उहो कीअं आहे? हिन रिकॉर्डिंग दौरान तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ जेके पेश नज़र आई? अस्सलाम वालेकुम जी। असांजो राइटर आहे डायरी शकूर साहब, तमामु बहितरीनु जेको राइटर आहे, इन माना जेको आहे कंहिं बि जेको आहे सो इहो मुहताज न आहे कंहिं बि ॻाल्हि जो, ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। जेके दोस्त आया आहिनि, अब्दुल रशीद ख़ासकरी साहब कैमरामैन आहे, पंहिंजो जेको आहे सो राशिद बलोच साहब, ऐं जावेद मक्ती साहब, ऐं सागर जेको आहे इहो परवीन सागर साहब, ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ॾिसण न विसारींदा, जल्दी यूट्यूब ते रखंदासीं, महिरबानी। दोस्तो, तव्हां पंहिंजो रशीद ख़ासकली साहब ऐं डायरेक्टर जेको आहे मंज़ूर डायरी साहब जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे कुझु असां वटि ॿिया बि एक्टर आहिनि, परवीन सागर आहे, तव्हांखे असां उन सां इंटरव्यू कराईंदासीं त उन जा छा कमेंट्स आहिनि? ओके।